पंहिंजा वरी रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद दोस्तो। हाणे ॾिठो तव्हां जीअं रुंडे ऐं रुंडे जे पुटनि गॾिजी करे जेको आहे सिकू जे भाउ खे मारियऊं ऐं सिकू जे भाउ खे मारे करे इल्ज़ाम कया था आहियूं जाबर ऐं जाबर जे यानी भाउ ते ऐं इल्ज़ाम इन्हनि जो पाण में लॻो ऐं इहे सौट पाण में विहणु शुरू थी विया। सिकू बि इल्ज़ाम हणणु शुरू थी वियो जाबर ते तूं मुंहिंजे भाउ खे मारियो आहे ऐं जाबर वरी सिकू खे मारण जी पूरी कोशिशि कई। अहिड़े हिसाब सां उन्हनि जो पाण में झगड़ो शुरू थी वियो ऐं विच में फ़ाइदो कंहिं खयो रुंडे ऐं चाकर खान बि विच में अची वियो। चाकर खान खे बि पूरी ख़बर न आहे त इहो कमु कंहिं कयो आहे। उन खे असली कातल जी ख़बर फ़िलहालु न पवंदी। उहो बि जाबर जे मथां शक सम्झंदो ऐं सभिनी खे वॉर्न करे हुन रोके छॾियो। ताक़त में बि मां घणो आहियां पर मां अमन पसंदि माण्हू आहियां, झेड़ो नथो चाहियां। बाक़ी तव्हां ॾिठो त इहे पाण में विढ़िया कीअं न कीअं विढ़िया ऐं सिकू जे भाउ खे पूरो कयो रुंडे ऐं रुंडे जे पुटनि। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल में सिकू खे बि लॻभॻि पूरो कयो वेंदो। अहिड़े हिसाब सां दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जी अपडेट तव्हांखे सुठी लॻी महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।